कयूं पिया कि टंडो जाम खां जिते छरजेडी न्यूज़ जे रिपोर्टर मुनसिफ अहमद टालपुर मुताबिक़ टंडो जाम लॻ मूसा खटियाण वेझो ॻोठ दरिया खान मर में कखावन घरनि खे अचानक बाहि सबबि 3 खां मथे कखावन घरनि जो अल तल सड़ी रख थी वियो। बाहि सबबि घरनि अंदरि ॿुधल 20 खां मथे ॿकरियूं ऐं केतिरियूं ई कुकड़ियूं बि सड़ी रख थी वियूं। बाहि सबबि घरनि अंदरि ज़ख़ीरो कयल अनाज समेत सभु कुझु सड़ी रख थी वियो। बाहि जा शोला ॾिसी ॻोठाणनि में बाहि पइजी वई, सिर बचाए घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। इतला बावजूद फायर ब्रिगेड कोन पहुती। सीएमओ टंडो जाम गुज़िरियल हफ़्ते खां फायर ब्रिगेड जी गाॾी ख़राब हुजण जो चई फायर ब्रिगेड मोकिलण खां माज़रत करे छॾी। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण ते बाहि विसाई। एचआरजेडी न्यूज़ 3 वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एचआरजेडी न्यूज़।